नाज़रीन, सेवन पुलिस की कामयाब कार्रवाई, अगवा थियल 12 वरनि जी नीगरी नाइला चांडियो खैरपुर मीडस मां बाज़ियाब। सेवन पुलिस कामयाब कार्रवाई कंदे कुछ ॾींहं अॻु अगवा थियल 12 वरनि जी नीगरी नाइला चांडियो खे खैरपुर मीडस जी मां बाज़ियाब कराए वरितो। नीगरी दरगाह हज़रत कलंदर लाल शहबाज जी मज़ार भरिसां दागा विकिरो कंदी हुई, जितां खेसि हफ़्ते अॻु मुबैना तौरु अगवा कयो वियो हो। पुलिस मूजिबि SHO सेवन ज़ुल्फ़कार ओढानो ऐं 15 इंचार्ज मंजूर दिल जे इतला ते खैरपुर मीडस जी हिक हंध ते छापो हयो। कार्रवाई दौरान अगवा थियल नीगरी नाइला चांडियो खे महफ़ूज़ हालत में बाज़ियाब करायो वियो। पुलिस कार्रवाई दौरान ॿिनि औरतुनि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो, जॾहिं त वाक़िए जो मुख्य जवाबदार मौक़े मां फ़रार थियण में कामयाब थी वियो। SHO सेवन मूजिबि गिरफ़्तार कयल औरतुनि खां जांच जारी आहे ऐं वाक़िए में मुलविस ॿिनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पिया वञनि। पुलिस जो वधीक चवणु आहे त नीगरी खां तिबी मुआइने ऐं क़ानूनी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वेंदो। वाक़िए बाद इलाइक़े में पुलिस जी कार्रवाई खे साराहे पियो वञे, जॾहिं त शहरियुनि मुतालबो कयो आहे त वाक़िए में मुलविस सभिनी जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी।